मेहड़ रिपोर्ट फरमान चन्ना समाज सुधारक डॉक्टर मोहम्मद खान शेख ऐं असिस्टेंट कमिश्नर मेहड़ गुलाम फातिमा घलो जी कोशिश सां मेहड़ में अॻूणे एमपीए महरूम इंजीनियर अब्दुल अज़ीज जुड़े जे नाले सां मनसूब लाइब्रेरी जो इफ्तिताह कयो वियो आहे। डायरेक्टर प्राइवेट स्कूल्स रफ़िया मल्लाह जे सहकार सां क़ाइम थियल लाइब्रेरी जो इफ्तिताह पीपीएमपीए के इंशा ज़ुबैर अहमद जुड़े जो रफ़िया मल्लाह असिस्टेंट कमिश्नर मेहड़ गुलाम फातिमा घलो ऐं डॉक्टर मोहम्मद खान शेख ऐं ॿियनि कयो। इफ्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे पीपीएमपीए के इंशा ज़ुबैर अहमद जुड़े जी चयो रफ़िया मल्लाह जो मशकूर आहियां जंहिं हिन लाइब्रेरी जो तोहफ़ो ॾिनो। लाइब्रेरी हिकु ख़बरो न पर इंसान जी टीं अखि आहे। तक़रीब खे ख़िताब कंदे रफ़िया मल्लाह असिस्टेंट कमिश्नर मेहड़ गुलाम फातिमा घलो डॉक्टर मोहम्मद खान शेख ऐं ॿियनि चयो त सकाफ़त खाते पारां मेहड़ में लाइब्रेरी हलंदड़ हुई जंहिं में सहूलियत न हुजण करे असां हिन लाइब्रेरी खे सपोर्ट करे 8,800 किताब ॾिना ऐं लाइब्रेरी जो सामान ॾिनो। हुननि चयो त हिन लाइब्रेरी असांजे नौजवाननि जी ज़हनी आबियारी कंदी संदसि सोच में तब्दीली आणींदी। ॿार पढ़ंदा त समाज बहितर थींदो। हुननि चयो त मेहड़ में शागिर्दनि लाइ जल्द आईटी कंप्यूटर लैब जो बि इफ्तिताह कयो वेंदो। इन मौक़े ते डायरेक्टर प्राइवेट स्कूल्स कुर्बान भट्टो गुलाब राय अखलाक अहमद पीपी अगवण हाजी मोहम्मद सालेह डीओ साधु लियाकत अली नाइश असिस्टेंट मुख्तियार कार आसिफ दुनियो पीपीए ज़िले इंफॉर्मेशन सेक्रेटरी मीर सदाम बलहड़ो ज़ीशान हथियाल तालीम खाते जे ऑफिसरनि मुख़्तलिफ़ स्कूलनि जे हेड मास्तरनि समेत वॾी तादाद में सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं मेहड़ के इंशा तालके जे पीपी अगवाणनि वर्करनि उहिदेदारनि पिणु शिरकत कई। जॾहिं त तक़रीब में आयल महिमाननि खे अजरक ऐं टोपियुनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया।